नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे ठिकराठो खां ख़बर ॾींदा हलूं त मुबारकपुर लॻ ॻोठ ख़ुदा बख़्श महतो में ॿिनि धुरनि में झेड़ो। हिकु धुर पारां घर ते दीवार भञण जी सूरत में 5 सालनि जो नींगर अज़ीज़ अहमद पुटु सनाउल्ला दीवार किरण करे हेठि दॿिजी फ़ौत थी वियो। मुबारकपुर थाणे जे हद ॻोठ ख़ुदा बख़्श महतम में पुराणी संगावती तकरार सबबि ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं सबबि हिकु मासूम नींगर दीवार जे हेठां दॿिजी करे फ़ौत थी वियो। मक़दूल नींगर जे वारसनि जंहिंमें डॉक्टर ख़ुदा बख़्श, अरबेलो सनाउल्ला ऐं पुनल महतम जिन इल्ज़ाम हणींदे चयो त असांजी बिरादरी जे माण्हुनि फैज़ मोहम्मद, शेर मोहम्मद, नवीद, ज़हूर जान मोहम्मद ऐं ॿिनि असांजे घर में ज़बरदस्ती घिणण जी कोशिशि कई, जंहिंखे रोकण जी सूरत में घर जो दरवाज़ो सोढ़ो हुजण करे दीवार खे धिको अचण सबबि दीवार जो अधु हिसो किरी पियो, जंहिंजे हेठियां 5 सालनि जो मासूम नींगर अज़ीज़ अहमद पुटु सनाउल्ला दॿिजी फ़ौत थी वियो। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल धुर जो इहो चवणु आहे त डॉक्टर ख़ुदा बख़्श वारनि जी धुर रक्शे ते पे आई, जंहिंमें रक्शे जो टकर लॻण सबबि दीवार खे धिको आयो, जंहिंजे करे दीवार किरी पई आहे, जंहिंमें नींगर जी दॿिजी फ़ौत थी पियो आहे। ॿी का अहिड़ी ॻाल्हि न आहे, को बि झेड़ो वग़ैरह न आहे थियो। होॾां SHO मुबारकपुर अब्दुल वाहब पीता सां राब्तो करण ते हिन पिणु ॿुधायो त असां जांच करे रहिया आहियूं, जांच बाद ई वधीक क़दम खणंदासीं। जॾहिं त फ़ौती नींगर जो लाश थाणे मुबारकपुर ते आंदो वियो आहे, जिथे मेडिकल लेटर ॾेई पोस्टमार्टम लाइ तारका अस्पताल पनो आकल नियो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।